बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 16 दर्जे चौथे मां, जंहिंजो उनवान आहे तंदुरुस्ती। बैत आहे। पहिरें हिन बैत जूं लफ़्ज़ मानाऊं पोइ सम्झाणियूं, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सम्झाणनि जी तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे तंदुरुस्ती माना सेहत। लफ़्ज़ आहे अजीब माना अजब जहिड़ी। लफ़्ज़ आहे काण माना लाए। लफ़्ज़ आहे अणमया माना क़ीमती। लफ़्ज़ आहे रुलन माना अजाया पयल हुजन। लफ़्ज़ आहे मोती माना क़ीमती पत्थर। लफ़्ज़ आहे सारो माना सॼो। लफ़्ज़ आहे सची माना हक़ीक़ी। लफ़्ज़ आहे अमुल माना क़ीमती। लफ़्ज़ आहे जुगाए माना रखिजे। लफ़्ज़ आहे गंदियन माना किन्यन। लफ़्ज़ आहे तन माना बदन या जिस्म। पोइ लफ़्ज़ आहे नेमत माना बख़्शिश। पोइ लफ़्ज़ आहे शाहूकार माना अमीर। लफ़्ज़ आहे माल माना मिल्कियत। लफ़्ज़ आहे वटस माना उन वटि। लफ़्ज़ आहे हीरा माना क़ीमती पत्थर। लफ़्ज़ आहे सघो माना ख़ुश या मज़बूत। लफ़्ज़ आहे धन माना दौलत या मिल्कियत। लफ़्ज़ आहे जीव माना जान। लफ़्ज़ आहे गणती माना फ़िक्र या ऊनो। लफ़्ज़ आहे फिटाए माना ख़राब करे। लफ़्ज़ आहे नित माना हमेशा। जी दोस्तों, हाणे असां बैत जूं सम्झाणियूं लिखंदासीं। बैत आहे तंदुरुस्ती नेमत हिकु अजीब, जहिड़ी शाहूकार लय तहिड़ी काण ग़रीब। सम्झाणी। हिन शेर में शाइर मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर चवे थो त तंदुरुस्ती अल्लाह ताला तरफ़ां बख़्शियल हिकु अचरज जहिड़ी नेमत आहे, जेका अमीर ऐं शाहूकार माण्हुनि ऐं ग़रीबनि लाइ हिकु जेतिरी ई ज़रूरी आहे। बैत माल ख़ज़ाना केतिरा कंहिं वटि लख हुजनि, हीरा मोती अणमया वटस पिया रुलन, पर जे हूंदो कीन की सघो तंहिंजो तन, त वणंदो कीन तंहिंखे उहो सारो धन। सम्झाणी। हिन शेर में शाइर चवे थो त कंहिं वटि खणी केतिरी ई दौलत छो न हुजे, भले खणी हीरा मोती वटस अजाया पयल हुजनि, पर जेकॾहिं सिहत न हूंदसि ऐं चङो भलो न हूंदो, त हूंद उहा सॼी मिल्कियत ऐं दौलत मुर्गो वणंदुसि ई कान। बैत आहे तंदुरुस्ती दौलत सची सा, जी ख़ुशि जहान ख़ुशि, ईअं चवनि था। अहिड़ी अमुल शइ जी ॻणती जुगाए, छॾणु घुरिजे कीन की तंहिंखे फिटाए। सम्झाणी। हिन शेर में शाइर चवे थो त असुल में हक़ीक़ी दौलत त सिहत जी दौलत आहे। जेकॾहिं इंसान जी जान ख़ुशि हूंदी ऐं चङो भलो हूंदो, त सॼो जहान पियो वणंदुसि। ऐं इंसान खे अहिड़ी क़ीमती शइ जी फ़िक्र करणु घुरिजे ऐं उनखे नुक़सान न पहुचाइजे। बैत गंदियन आदतनि खां पासो नित कजे, सफ़ाईअ ते हर तरह सदा ध्यानु ॾिजे। सम्झाणी। हिन शेर में शाइर चवे थो त हमेशा गंदियन आदतनि खां पासो करे सुठा लछण धारजनि ऐं सफ़ाईअ ते हर तरह सां हर मुमकिन ध्यानु ॾिजे। मश्क। अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, हिन बैत मां तव्हांखे कहिड़ो बंदु वधीक वणे थो ऐं छो? जवाब। हिन बैत में असांखे हेठियों बंदु वधीक वणे थो। गंदियन आदतुनि खां पासो नित कजे,
सफ़ाईअ ते हर तरह सदा ध्यानु ॾिजे। ही बंदि मूंखे उन करे वणे थो जो हिन बंदि में असांखे गंदियुनि आदतुनि खां पासो करण जी हिदायत कई वई आहे। जेकॾहिं को बि इंसानु गंदियुनि आदतुनि खां पासो कंदो त हर तरह जी कामयाबी माणे सघंदो। सवाल नंबर 2, तंदुरुस्ती न हूंदी त छा थींदो ऐं छो? जवाब, तंदुरुस्ती न हूंदी त कंहिंखे बि माल ऐं दौलत न वणंदी, छाकाणि जो जेको माण्हू बीमार हूंदो उनखे पंहिंजी जिस्मानी सिहत जो घणो फ़िक्र हूंदो आहे। इन्हीअ करे सियाणनि जो कौल आहे त जी ख़ुशि त जहान ख़ुशि। सवाल नंबर 3, सफ़ाईअ ते ध्यानु कीअं ॾिजे? जवाब, असांखे घुरिजे त असां बदन ऐं कपिड़नि जी सफ़ाईअ ते घणो ध्यानु ॾियूं। साफ़ कपिड़ा पायूं, जिस्म खे वहिंजी सहंजी साफ़ सुथरो रखिजे, ख़राब शयुनि खां पासो करणु घुरिजे, घर खे हमेशा साफ़ सुथरो रखिजे। सवाल नंबर 4, जी ख़ुशि जहान ख़ुशि मां छा मुराद आहे? जवाब, जी ख़ुशि जहान ख़ुशि मां मुराद आहे त जेकॾहिं असांजी जान ख़ुशि हूंदी ऐं माण्हू चङो भलो हूंदो त सॼो जहान पियो वणंदुसि। हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना ॿुधायो ऐं जुमिलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि शाहूकार, काण, सघो, धन, तन, अमुल, नित। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं उन्हनि खे जुमिलनि में इस्तेमालु करण जो तरीक़ो सिखंदासीं। लफ़्ज़ आहे शाहूकार, माना दौलतमंद या अमीर। जुमिलो लिखंदासीं, इसरार शाहूकार माण्हू आहे। पोइ लफ़्ज़ आहे काण, माना लाए। जुमिलो लिखंदासीं, असांखे ॿियनि काण जीअणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे सघो, माना मज़बूत। जुमिलो लिखंदासीं, असलम सघो छोकिरो आहे। पोइ लफ़्ज़ आहे धन, माना दौलत। जुमिलो लिखंदासीं, इक़बाल खे अलाह ताला घणो धन ॾिनो आहे। पोइ लफ़्ज़ आहे तन, माना बदन या जिस्म। जुमिलो लिखंदासीं, असांखे तन जी सफ़ाई जो ख़्यालु रखणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे अमुल, माना क़ीमती। जुमिलो लिखंदासीं, उस्ताद खे अमुल मालूमात आहे। पोइ लफ़्ज़ आहे नित, माना हमेशा। जुमिलो लिखंदासीं, नित वालदेन खे मान ॾिजे। जीम, हिन निज़म में तंदुरुस्तीअ जी जेका अहमियत बयानु थियल आहे उहा पंहिंजनि लफ़्ज़नि में लिखो। जी दोस्तों, हाणे तंदुरुस्ती जी अहमियत बयानु कंदासीं। जवाब, हिन निज़म में तंदुरुस्तीअ जी अहमियत बयानु कंदे शाइर चवे थो त तंदुरुस्ती बि हिकु अजीब नेमत आहे। उहा जहिड़ी अमीर लाइ ज़रूरी आहे तहिड़ी ग़रीब लाइ। अमीर माण्हू वटि केतिरा बि माल ऐं ख़ज़ाना मौजूदु हुजनि, पर खेसि तंदुरुस्ती न हुजे त संदसि उहे माल ख़ज़ाना रुलंदा रहंदा। खेसि का बि परवाह न हूंदी आहे। खेसि तंदुरुस्तीअ जी वॾी परवाह हूंदी आहे। वधीक शाइर तंदुरुस्तीअ जी अहमियत बयानु कंदे ॿुधाए थो त तंदुरुस्ती हक़ीक़ी दौलत आहे जंहिंजी हर वक़्तु हर माण्हूअ खे ॻणती रहे थी। दाल, हेठि ॾिनल बंद जी सम्झाणी लिखो। बंद आहे तंदुरुस्ती नेमत हिकु अजीब
जहिड़ी शाहूकार लए तहिड़ी कान ग़रीब। सम्झाणी। हिन बंद में शाइर चवे थो त तंदुरुस्ती अल्लाह ताला तरफ़ां बख़्शियल हिकु अजीब नेमत आहे जेका अमीर ऐं शाहूकार माण्हुनि ऐं ग़रीबनि लाइ हिक जेतिरी ई ज़रूरी आहे। वाव हेठि ॾिनल इबारत पढ़ी दुरुस्त सवालनि जा जवाब ॾियो। इबारत पढ़ंदासीं। साफ़ सुथरे माहौल में रहणु घुरिजे, पाणी बि साफ़ इस्तेमालु कजे, खाधो वक़्त ते खाइजे, निंड सिहत लाइ ज़रूरी आहे, घणी निंड सुस्ती पैदा करे थी, सिहत खे बरक़रार रखण लाइ बदनी वर्ज़िश ज़रूरी आहे, तंदुरुस्तीअ जहिड़ी ॿी का नेमत नाहे, इहा हिकु बेबहा मोती आहे जेका ख़रीद नथी करे सघिजे, ख़ुशि नसीब इंसान उहो आहे जेको तंदुरुस्त आहे। हाणे ही सवाल आहिनि। सवाल नंबर पहिरियों, असांखे कहिड़े माहौल में रहणु घुरिजे? जवाब, असांखे साफ़ सुथरे माहौल में रहणु घुरिजे। सवाल नंबर ॿियो, कहिड़ो पाणी इस्तेमालु करणु घुरिजे? जवाब, साफ़ पाणी इस्तेमालु करणु घुरिजे। सवाल नंबर टियों, खाधो कॾहिं खाइजे? जवाब, खाधो वक़्त ते खाइजे। सवाल नंबर चोथों, ख़ुशि नसीब इंसान केरु आहे? जवाब, ख़ुशि नसीब इंसान उहो आहे जेको तंदुरुस्त आहे। सवाल नंबर पंजों, सिहत खे बरक़रार रखण लाइ छा करणु घुरिजे? जवाब, सिहत खे बरक़रार रखण लाइ बदनी वर्ज़िश करणु ज़रूरी आहे।